ख़ुदाबाद जी यादगार मस्जिद जेका तारीख़ी अहमियत रखंदड़ आहे। हीअ मस्जिद कलोड़ा दौरे हुकूमत में यार मोहम्मद कलोड़े जी हुक्मरानी में इन मस्जिद जी अदावत कई वई। ही पंहिंजे दौर जी अक्कासी कंदड़ हीअ ख़ुदाबाद जी जामिया मस्जिद आहे। ही मस्जिद जा अंदरिया नज़ारा आहिनि जेके असां खे ही ॾेखारे रहिया आहियूं। मस्जिद जा ही अंदरिया नज़ारा आहिनि। ख़ुदाबाद जेका कलोड़े दौर हुकूमत जी हीअ मस्जिद अक्कासी करे थी ऐं ही मस्जिद उन दौर जी हिकु तारीख़ आहे जेका हिन वक़्तु बि उन रूप में कोशिशि कई वई आहे त हिन खे उन रूप में बरक़रार रखियो वञे। हीअ मस्जिद कलोड़ा दौरे हुकूमत में यार मोहम्मद कलोड़ो जी वक़्त दौरान हुक्मरानी दौरान हिन मस्जिद जी अदावत थी। ही मस्जिद जो अहातो आहे ऐं ही उन जे साम्हूं मेन गेट आहे। ही ख़ुदाबाद जी जामिया मस्जिद कलोड़ा दौरे हुकूमत जी हीअ तारीख़ जेका अव्हां खे ॾेखारे रहिया आहियूं। महिरबानी।